केमिस्ट्री क्लास 9 बाब पहिरियों सबक यारो अंसर मुरक्किब ऐं मिलावट में फ़र्क़ु डिफरेंस बिटवीन एलिमेंट कंपाउंड एंड मिक्सचर। आउं आहियां केमिस्ट्री क्लास 9 जो उस्ताद नजूल चन्ना। अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली ख़ैर। असां जे लेक्चर जा मौज़ू आहिनि अंसर मुरक्किब ऐं मिलावट में फ़र्क़ु डिफरेंस बिटवीन एलिमेंट कंपाउंड एंड मिक्सचर। असांजे किताब में टेबल 1.6 ॾिनल आहे जन में अंसर मुरक्किब ऐं मिलावतुनि जे विच में फ़र्क़ु बयानु कयल आहिनि। असां अंसर मुरक्किब ऐं मिलावत जे विच में हिक हिक फ़र्क़ खे तरतीबवार वाज़िह कंदा हलंदासीं। टेबल 1.6 में जेको पहिरियों फ़र्क़ु ॾिनल आहे अंसर मुरक्किब ऐं मिलावतुनि जे विच में उहो ही आहे त एलिमेंट इज़ अ सबस्टेंस मेड अप ऑफ सेम एटम्स। अंसर उहा शइ आहे जेका साॻियनि एटमनि मां ठहियल हूंदी आहे एंड डिस्कवर्ड नेचुरली, ऐं उहा असांखे कुदरती तौर ते फितरत मंझां मिलंदी आहे। मिसाल जे तौर ते कार्बन, हीअ असांखे कुदरती तौर ते कोयले जी सूरत में मिले थी, हीरे जी सूरत में बि इहो ई अंसर असांखे मिलंदो आहे। ऐं कार्बन असांखे पेंसिल जो जेको गोरो थींदो आहे जंहिंखे असीं ग्रेफाइट सॾूं था उहो पिणु कुदरती तौर ते मिलंदो आहे। ईअं लोह, चांदी, सोन, नाइट्रोजन, ऑक्सीजन, फ्लोरीन, कापर, इहे शयूं इहे अंसर पिणु असांखे कुदरती तौर ते मिलनि था। ॿियो इहो आहे त एलिमेंट इज़ अ सबस्टेंस मेड अप ऑफ सेम एटम्स। अंसर उहा शइ आहे, उहो सबस्टेंस आहे, प्योर सबस्टेंस जेको साॻियनि एटमनि मां ठहियल हूंदो आहे। मिसाल जे तौर ते कार्बन, कार्बन ही सभई कार्बन जा ई एटम आहिनि जेके पाण में मिलंदा त हिकु अंसर ठहंदो जंहिंखे असीं कार्बन जो अंसर चवंदासीं। ही साॻा पाण में इन जे करे आहिनि जो हिन जो एटॉमिक नंबर सेम आहे। जन बि एटमनि जो एटॉमिक नंबर सेम हुजे उहे पाण में आइडेंटिकल हूंदा आहिनि, उहे सेम हूंदा आहिनि। उन्हनि जे मास नंबर में कॾहिं कॾहिं फ़र्क़ु थींदो आहे पर एटॉमिक नंबर उन्हनि जी शनाख़्त आहे। नंबर जेको ॿियो आहे कंपाउंड मुरक्किब। Compound is formed by a chemical combination of atoms of the elements. अंसरनि जे एटमनि विच में कीमियाई मिलाप सबबु हिकिड़ो मुरक्किब ठहंदो आहे। अंसरनि जा एटम जॾहिं पाण में कीमियाई मिलाप कंदा आहिनि, जीअं ॾिसो हे सोडियम आहे, पंहिंजो हिकिड़ो इलेक्ट्रॉन हिनखे क्लोरीन खे ॾिनई त हे 1 नेगेटिव थी वियो, हे 1 पॉजिटिव थी वियो। हाणे इहो पॉजिटिव हिन नेगेटिव ॾांहुं अट्रैक्ट थींदो, इहे ॿई हिक ॿिए जे वेझो ईंदा ऐं मिली वेंदा त हिकिड़ो मुरक्किब ठही पवंदो। इहा इलेक्ट्रॉननि जी ॾे वठि या इलेक्ट्रॉननि जी ट्रांसफर या इलेक्ट्रॉननि जी शेयरिंग जेका आहे उहा हक़ीक़त में केमिकल कॉम्बिनेशन आहे। मुरक्किब इन केमिकल कॉम्बिनेशन जे करे ठहंदो आहे। अंसरनि मंझां मुरक्किब ठहंदो आहे पर तॾहिं जॾहिं उहे पाण में केमिकल कॉम्बिनेशन कनि, इलेक्ट्रॉननि जी ॾे वठि कनि या शेयरिंग कनि त हिकिड़ो मुरक्किब ठहंदो आहे। ऐं नंबर 3 आहे मिक्सचर। मिक्सचर फॉर्म्ड बाय द सिंपल मिक्सिंग ऑफ द सब्सटेंसेस। शयुनि खे सादे तरीक़े सां पाण में मिलाइण सां हिकिड़ी मिलावट ठहंदी आहे। मिसाल जे तौर ते हवा हिकिड़े क़िस्म जी मिलावट आहे, समुंड जो पाणी लूणु ऐं पाणीअ जी मिलावट आहे। हे नाइट्रोजन 78% हूंदी आहे हवा में, ऑक्सीजन 21% हूंदी आहे, 1% कार्बन डाइऑक्साइड, आर्गन या वाटर वेपर वग़ैरह ॿियूं गैसूं हूंदियूं आहिनि जेकी पाण में मिली करे हिकिड़ी मिलावट ठाहिनि थियूं जंहिंखे असां हवा सॾूं था। हाणे हिननि जे विच में को बि कीमियाई अमल कोन थियो आहे, कीमियाई मिलाप कोन्हे को। मुरक्किब जे विच में जेके शयूं हूंदियूं आहिनि उन्हनि जे विच में कीमियाई मिलाप थींदो आहे, पर मिलावट में जेके शयूं आहिनि उहे बग़ैर कीमियाई मिलाप जे पाण में मिलियल हूंदियूं आहिनि। मिसाल जे तौर ते तव्हां हिकिड़ो चमिचो लूण जो खणो, हिकिड़ो चमिचो खंड जो खणो, उन्हनि ॿिन्ही खे मिक्स करे छॾियो त इहा बि हिकिड़े क़िस्म जी मिक्सचर ठही वई। नंबर ॿियो जेको फ़र्क़ु ॾिनल आहे उहो आहे एलिमेंट शोज़ यूनिक प्रॉपर्टीज़ ड्यू टू सिमिलरिटी ऑफ एटम्स। एटमनि जे साॻिए हुजण जे करे अंसर जेको आहे हिकिड़ियूं मख़सूस ख़ासियतुनि जो इज़हार कंदो आहे। साॻा एटम जो पाण में मिलंदा आहिनि त उन्हनि खे हिकिड़ियूं मख़सूस ख़ासियतूं हूंदियूं आहिनि जेके वरी ॿियनि में न आहिनि हूंदियूं। मिसाल जे तौर ते गोल्ड जे एटमनि खे तव्हां ॾिसो, ईअं मुख़्तलिफ़ एटमनि जूं ॿियूं ख़ासियतूं आहिनि। एलिमेंट्स हैव सेम एटॉमिक नंबर। अंसरनि खे पंहिंजो पंहिंजो एटमी नंबर थींदो आहे। मिसाल जे तौर ते असां सोडियम जो मिसाल था वठूं, सोडियम जो एटमी नंबर जेको आहे उहो 11 आहे। सोडियम जो एटॉमिक नंबर 11 आहे।
ऐं मैग्नीशियम जो नंबर एटॉमिक जेको आहे 12 आहे, एल्यूमिनियम जो जेको आहे 13 आहे। किन बि ॿिनि एटमनि खे या अंसरनि खे साॻियो एटमी नंबर कोन हूंदो आहे, हर कंहिंखे पंहिंजो हूंदो आहे। इहा बि अंसर जी हिकिड़ी ख़ासियत आहे। ऐं ॿियो अंसरनि खे छा थींदो आहे त उन्हनि खे पंहिंजूं यूनिक ख़ासियतूं हूंदियूं आहिनि। मिसाल जे तौर ते सोडियम जेको आहे उहो जेकॾहिं खाइजे, सोडियम सॉलिड फॉर्म में मिलंदो आहे, मेटल आहे, ऐं एतिरो नरम थींदो आहे जो सूफ़ वांगुरु जेकॾहिं उनखे छुरीअ सां असां कपियूं त उहो कपिजी वेंदो। इन सोडियम खे जेकॾहिं खाइजे, को माण्हू वापराए वञे थो त उनजे गले में ज़ख़म थी पवंदा, ज़हरीलो हूंदो आहे। ऐं ईअं वरी क्लोरीन जो एटॉमिक नंबर जेको आहे 17 आहे। क्लोरीन जूं बि पंहिंजूं ख़ासियतूं आहिनि। इहा पिणु साह खणण जे दौरान हिकिड़ी ज़हरीली गैस आहे। माण्हू जेकॾहिं क्लोरीन जी उनजो नक में हली वञे थी साह खणण जे दौरान त उनखे ज़ख़म पैदा कंदी, नुक़सानु पहुचाईंदी आहे। जॾहिं त मुरकिब constituent of compound lose their identity and form a new substance with a new properties. मुरकब जा जेके जुज़ा हूंदा आहिनि उहे पंहिंजी सुञाणप विञाए वेंदा ऐं हिकु नई शइ ठाहींदा जंहिंमें नयूं ख़ासियतूं हूंदियूं। मिसाल जे तौर ते तव्हां जेको हेॾऊं सोडियम ऐं क्लोरीन जो असां मिसाल ॾिनोसीं त सोडियम अंसर जी सूरत में ज़हरीली आहे, क्लोरीन अंसर जी सूरत में ख़तरनाक आहे। पर इहे जॾहिं कीमियाई मिलाप कनि था त उहे पंहिंजी इहे ख़ासियतूं, पंहिंजी इहा समूरी सुञाणप विञाए वेंदा ऐं हिकिड़ी नई शइ नयुनि ख़ासियतुनि सां ठाहींदा। हाणे जॾहिं इहे पाण में मिलिया त सोडियम क्लोराइड ठही पियो, ॿिनि ज़हरीली शयुनि जो मेलाप, लूणु ठही पियो। लूणु त असां खाईंदा आहियूं, उन में का बि अहिड़ी ख़ासियत कोन हूंदी आहे जेका असां सोडियम में पढ़ीसीं या क्लोरीन जे लाइ ॿुधीसीं। सो ॿियो जेको आहे उहो ई आहे त कंपाउंड्स हैव फिक्स्ड कंपोजिशन बाय मास। मुरकबनि जो जेको जोड़जक हूंदी आहे, उन जा जेके कंपोनेंट्स हूंदा आहिनि उहे माए जे लिहाज़ खां पाण में मुक़ररु मिक़दार में मिलंदा आहिनि, फिक्स रेशो में मिलंदा आहिनि। मिसाल जे तौर ते सोडियम जेको आहे हिते उहो आहे 23 ग्राम। हिते 23 ग्राम असां सोडियम खयो आहे, हिन जो मोलर मास सोडियम जो हिकिड़े जो 23 ग्राम आहे। ऐं हेॾा क्लोरीन बि असां हिकिड़ो ई मोल खयो आहे क्लोरीन जो, उन जो वेट आहे, वज़न आहे 35.7 ग्राम। हाणे इहो हिननि जो फिक्स रेशो आहे। जेकॾहिं तव्हां ईअं था कयो त सोडियम जा खणो था 46 ग्राम, पर तव्हां क्लोरीन जा साॻा ई था खणो 35.5 ग्राम, त छा थींदो? 46 ग्रामनि मां साॻा ई 23 ग्राम हिननि सां रिएक्शन कंदा, 23 ग्राम जेके आहिनि उहे सोडियम जा बची पवंदा। लूणु साॻियो ई तव्हांजो हिन रेशो में ठहंदो। जेकॾहिं तव्हां ही 46 ग्राम खयो आहे, 23 खे डबल कयो अथव त हेॾो बि तव्हांखे 35.7 खे डबल करिणो पवंदो। तॾहिं तव्हांजो जेको आहे सो ही ॿई शयूं साॻे ई रेशो में ज़रबी निस्बत में हिक ॿिए सां भरी बि मिली वेंदियूं ऐं तव्हांखे डबल ते लूणु मिलंदो। नंबर 3 जेको आहे, असां मिलावट खे जेकॾहिं इन्हनि फ़र्क़नि में पढ़ूं त कंस्टिट्यूएंट्स ऑफ मिक्सचर रिटेन देयर प्रॉपर्टीज़ इन मिक्सचर। मिलावट में जेके जुज़ा हूंदा आहिनि उहे पंहिंजियूं ख़ासियतूं बरक़रार रखंदा आहिनि। मिसाल जे तौर ते असीं लूण जो ऐं पाणी जो मिसाल वठूं त लूणु जेको आहे पाणीअ में ॻरी थो वञे, ॻरी वियो, गुम थी वियो, पर उहो उन में मौजूदु हूंदो पंहिंजी ख़ासियतुनि सां। जेकॾहिं तव्हां पाणी खे ढुकणी ॾिसंदो त तव्हांखे उन में लूण जो ज़ाइक़ो तव्हांखे मिलंदो। सिर्फ़ु छा थियो आहे, हिकिड़ी तबई तब्दीली आई आहे। लूण जी साइज़ पहिरियां वॾी हुई, नज़र पियो अचे, हाणे उहा पाणी में साइज़ माइक्रो थी वई आहे, नज़र कोन थी अचे, बाक़ी उहो पंहिंजनि ख़ासियतुनि सां मौजूदु हूंदो आहे। ईअं जेकॾहिं हवा में ऑक्सीजन आहे, नाइट्रोजन आहे ऐं कार्बन डाइऑक्साइड आहे, त उन्हनि जूं पंहिंजूं पंहिंजूं ख़ासियतूं उते मौजूदु आहिनि। ऑक्सीजन जेका आहे हवा में मौजूदु हूंदे बि तीलीअ खे ॿरण में मदद कंदी, ऐं जेको कार्बन डाइऑक्साइड आहे उहो जेकॾहिं मींहं सां मिली वियो त एसिड रेन काज़ कंदो। हर हिकु जुज़े खे मिलावट में पंहिंजूं पंहिंजूं ख़ासियतूं हूंदियूं आहिनि। मिक्सचर्स हैव नो फिक्स्ड कंपोजिशन बाय मास। मिलावटुनि खे माए जे लिहाज़ खां जोड़जक में का मुक़ररु निस्बत कोन हूंदी आहे त तव्हां हिकिड़ो गिलास पाणीअ जो खणो त उन में 1 चमचो लूण जो विझो, न, हिकु गिलास पाणी में तव्हां 2 चमचा लूण जा, 3 चमचा लूण जा विझी सघो था। मिलावटुनि में को फिक्स रेशो कोन हूंदो आहे शयुनि खे मिलाइण जो। ॿियो फ़र्क़ु आहे त element have same atomic number and cannot decompose into simple substances by ordinary means. अंसरनि जा जेकी एटम हूंदा आहिनि उन्हनि जो साॻियो ई एटमी नंबर हूंदो आहे ऐं उन्हनि खे तव्हां वधीक कंहिं बि आमिरवाजी तरीक़े सां, सवले तरीक़े सां, मुरविज तरीक़े सां तव्हां सादनि शयुनि में वधीक टोड़े नथा सघो। मिसाल जे तौर ते ही हिकिड़ो अंसर आहे,
इन सभिनी जो इन्हनि एटमनि जो एटॉमिक नंबर साॻियो आहे। हाणे तव्हां हिनखे कंहिं बि ऑर्डिनरी मीन्स सां हिनखे तव्हां सिंपलर सब्सटेंस में टोड़े नथा सघो, हिन मां ॿियूं शयूं नथा ठाहे सघो। सच इहो आहे त ऑर्डिनरी मीन्स सां या कंहिं बि क़िस्म जे कीमियाई अमल सां तव्हां आंसर खे वधीक सिंपल सब्सटेंसिस में नथा टोड़े सघो, छो त आंसर पाण सिंपल सब्सटेंस आहे। हिनखे जेकॾहिं वरी बि तव्हां हिनखे टोड़ींदव ॿ त कंदो त बि तव्हांखे कार्बन जो आंसर ऐं कार्बन जो आंसर ई मिलंदो। सिर्फ़ु हुन में फिज़िकल चेंज ईंदी त पहिरियां कार्बन जो आंसर हिकिड़े जीअं कोयले जी सूरत में आहे, उहो वॾो आहे, वज़न में वधीक आहे, पर तव्हां हुनखे जेकॾहिं डिकम्पोज़ कयो था, टोड़ियो था, त बि तव्हांखे मिलंदो साॻियो ई कोयलो, पर उहो साइज़ में या वज़न में घटि हूंदो। मुरकिब जे लाइ इहो आहे त कंपोनेंट्स कैन नॉट बी सेपरेटेड बाय फिज़िकल मीन्स। मुरकिब में जेके जुज़ा आहिनि उन्हनि खे तव्हां तबई तरीक़े सां अलॻि नथा करे सघो। हाणे जीअं असां लूण जो मिसाल वरितोसीं त उहो जेको लूणु आहे, जेको पाणीअ में तव्हां ॻारियो आहे या लूण खे तव्हां रिझायो था, पोइ तव्हां उनखे जेकॾहिं लूण खे सोडियम ऐं क्लोरीन खे अलॻि करणु चाहियो था, पाण खां हिक ॿिए खां अलॻि करणु चाहियो था, त सोडियम ऐं क्लोरीन खे अलॻि करण जे लाइ तव्हांखे इलेक्ट्रोलाइसिस जो इस्तेमालु करणो पवंदो। हिकिड़ो कीमियाई अमल आहे, तबई अमल कोन्हे को। तबई अमलनि जे ज़रिए मुरकिब जा जुज़ा अलॻि नथा करे सघजनि। छो त मुरकिब कीमियाई शइ आहे, कीमियाई तौर ते ठही आहे, त उनखे अलॻि बि असां कीमियाई तरीक़े सां कंदासीं, नॉट बाय फिज़िकल मीन्स। हिते जॾहिं इलेक्ट्रोलाइसिस खे अप्लाई कयोसीं, दैट्स अ केमिकल रिएक्शन, त डिकम्पोज़िशन ऑफ साल्ट थींदी। सोडियम जेको आहे कैथोड ॾे हलंदो वेंदो, जमो थींदो वेंदो, ऐं क्लोरीन जेका आहे हेॾां एनोड ॾांहुं ॿाहिरि ख़ारिज थींदी वेंदी। तव्हांजो इहो जेको पाणी आहे जंहिंमें तव्हां लूणु ॻारियो हुयो, हाणे जॾहिं तव्हांजो केमिकल रिएक्शन मुकमल थी वञे, हितां बुड़बुड़ा न निकिरनि, त तव्हां पाणी खे ढुकणी ॾिसंदो त उन में तव्हांखे लूणु कोन मिलंदो, उनजो ज़ाइक़ो बि कोन हूंदो। छो त लूण खे तव्हां टोड़े छॾियो, सोडियम अलॻि करे छॾी, क्लोरीन अलॻि करे छॾी, तंहिंजे करे हाणे उन जूं ख़ासियतूं बि कोन्हनि के। नंबर 3 आहे मिक्सचर, मिलावट। द कंपोनेंट्स कैन बी सेपरेटेड बाय फिज़िकल मीन्स। हिते जेको आहे सो लूणु आहे ऐं पाणी आहे, यानी समुंड जो पाणी आहे जंहिंमें लूणु ॻरियल आहे, उनखे असां छा था कयूं, गरम था कयूं, हीट था कयूं एवापोरेटिंग डिश में। छा थींदो त इहो जेको पाणी आहे एवापोरेट थींदो वेंदो, उहो पाण उॿरी वेपर्स जी सूरत में, बाफ़ जी सूरत में उॾामी वेंदो, ऐं तव्हांखे हिते रेज़िड्यू जेको मिलंदो उहो तव्हांखे लूणु मिलंदो, अलॻि थी वियो। त असां चऊं था द कंपोनेंट्स कैन बी सेपरेटेड बाय फिज़िकल मीन्स। तबई तरीक़नि सां तव्हां मिक्सचर जे कंपोनेंट्स खे जुदा करे सघो था। तबई तरीक़े सां केरु जुदा थींदो, मिलावट। छो त मिलावट पाण तबई तरीक़े सां ई मिलंदी आहे। जेका शइ कीमियाई तरीक़े सां मिलंदी मुरकिब, उहो कीमियाई तरीक़े सां टुटंदो। जेका शइ तबई तरीक़े सां मिलंदी मिलावट, उहा तबई तरीक़े सां ई वरी असां टोड़े सघूं था, उनखे धार करे सघूं था। चौथों फ़र्क़ु आहे एलिमेंट रिप्रेज़ेंटेड बाय सिंबल्स। आंसरनि खे निशाननि सां ज़ाहिर कबो आहे, जिन खे असां केमिस्ट्री में सिंबल्स ॾींदा आहियूं, ॿियो को बि नालो न ॾींदा, सिंबल्स ॾींदा आहियूं, विच आर एब्रीविएशन्स फॉर दी नेम्स ऑफ एलिमेंट्स। जेकी आंसरनि जे नालनि जा वरी उहे मुख़फ़िफ़ आहिनि, शॉर्ट फॉर्म आहिनि। मिसाल जे तौर ते कार्बन, उनजी निशानी आहे सी। मिसाल जे तौर ते सोडियम, उनजी निशानी आहे Na। हाणे Na ऐं सोडियम पाण में मिलनि कोन थियूं, अञा कार्बन जी सी मिले थी, त हितां सी असां वठी हिते रखी आहे। Na जेको आहे इहो ॿी ॿोली जो, लातीनी जो या ग्रीक जो इन सोडियम जे लाइ नालो आहे, जंहिं मंझां असां इहा निशानी अख़ज़ करे हिते रखी आहे। ऐं असां इहो पढ़ियो होसीं त आंसर जूं निशानियूं ॿिनि क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ी हूंदियूं आहिनि हिकु अखरी, जेको कैपिटल लेटर में लिखंदासीं सी, हिकु अखरी आहे त वॾी सी हूंदी। ओ ऑक्सीजन हिकु अखरी आहे त वॾी हूंदी। पर जेकॾहिं ॿिए अखरी आहे त पहिरियों अखर वॾो, ॿियो नंढो, एन वॾी आहे, ए नंढी आहे। ईअं कैल्शियम सी वॾी हूंदी, ए नंढी हूंदी। मुरकिब जे लाइ असां चऊं था एवरी कंपाउंड रिप्रेज़ेंटेड बाय केमिकल फार्मूला। हर हिकु मुरकिब खे कीमियाई फार्मूले सां ज़ाहिर कबो आहे। आंसर खे निशानी में लिखियोसीं त सॾियूं था सिंबल। मुरकिब खे निशानी में लिखूं था पाणी H2O, वारी सिलिकॉन डाइऑक्साइड SiO2, कास्टिक सोडा सोडियम हाइड्रोक्साइड। हाणे हीउ जेको आहे इहो फार्मूला आहे, इनखे असां सॾींदासीं केमिकल फार्मूला। मुरकिब निशाननि में लिखो त उहो केमिकल फार्मूला, आंसर निशाननि में लिखो त उनखे चइबो आहे सिंबल। इहो यादि रखणु घुरिजे। मिलावट, इट कंसिस्ट ऑफ 2 or more components and does not show any chemical formula। मिलावट में ॿ या ॿिनि खां वधीक जुज़ा हूंदा आहिनि, पर उन्हनि खे असां कीमियाई फार्मूले सां ज़ाहिर न कंदा आहियूं। नो एनी सिंबल आर फार्मूला फॉर मिक्सचर। मिक्सचर जे लाइ न को फार्मूलो हूंदो आहे, न ई का वरी सिंबल हूंदी आहे।
मुरकब ऐं मिलावतुनि जे विच में ही सेकंड लास्ट जेको डिफरेंस ॾिनल आहे उहो ही आहे त एलिमेंट्स आर होमोजीनस, अंतर जेके आहिनि उहे हमजिन्स हूंदा आहिनि। कंपाउंड्स हैव होमोजीनस कंपोजिशन, मुरकबनि खे हमजिन्स जोड़जक हूंदी आहे। मिक्सचर्स हैव होमोजीनस एज वेल एज हेट्रोजीनस कंपोजिशन, मिलावतुनि खे हमजिन्स ऐं गॾोगॾु गैर हमजिन्स जोड़जक हूंदी आहे। हाणे हिननि टिनी खे असां ॾिसूं था त ही वारो जेको मिक्सचर्स वारी जेका भेट आहे उहा असांखे ॿुधल बि लॻे थी, पढ़ियल बि लॻे थी ऐं सेंसिबल लॻे थी, पर कंपाउंड्स हैव होमोजीनस कंपोजिशन, मुरकबनि खे हमजिन्स जोड़जक हूंदी आहे। इहा सम्झ में कोन थी अचे त होमोजीनस कंपोजिशन मां छा मुराद आहे, त मुरकब जेके आहिनि उहे साॻियनि जिन्सुनि जे अंसरनि मां ठहियल हूंदा आहिनि, या एलिमेंट आर होमोजीनस, अंसर जेके आहिनि उहे हमजिन्स हूंदा आहिनि। अंसर त ॿियनि शयुनि मां ठहियल ई कोन हूंदा आहिनि, तंहिंजे करे असां हिनखे करेक्ट कयूं था त ईअं हुजणु घुरिजे त एलिमेंट्स हैव सेम एटम्स, अंसरनि खे साॻा ई एटम हूंदा आहिनि। अंसर जेके हूंदा आहिनि उहे साॻियनि एटमनि मां ठहियल हूंदा आहिनि। मिसाल जे तौर ते कार्बन जे अंसर जो मिसाल खयोंसीं त साॻियनि एटमनि मां ठहियल हूंदो, उन्हनि एटमनि मां जंहिंजो एटमी नंबर साॻियो हुजे। ईअं ई मुरकबनि जे लाइ असां चई सघूं था कंपाउंड्स हैव फिक्स कंपोजिशन, मुरकबनि खे मुक़ररु पंहिंजी जोड़जक हूंदी आहे, उन्हनि जा जेके कंपोनेंट्स हूंदा आहिनि उहे फिक्स हूंदा आहिनि, साॻा हूंदा आहिनि। फॉर एग्जांपल सल्फ्यूरिक एसिड H2SO4, हाणे हिन में अंसर साॻा ई हूंदा, कंपोजिशन साॻी हूंदी। उहो सल्फ्यूरिक एसिड तव्हांजी लेबोरेटरी जो ठहियल हुजे या कंहिं ॿिए मुल्क जी लेबोरेटरी जो ठहियल हुजे, पर इहो सल्फ्यूरिक एसिड हाइड्रोजन, सल्फर ऐं ऑक्सीजन मां ठहियल हूंदो ऐं इन्हनि जी पाण में निस्बत बि इहा ई मुक़ररु हूंदी त 2 हाइड्रोजन जा आइटम, 1 सल्फर जो आइटम ऐं 4 ऑक्सीजन जा आइटम। ईअं ई ग्लूकोज C6H12O6, इहे ई अंसर हूंदा, इहा ई इन्हनि जी निस्बत हूंदी, भले पोइ इहो ग्लूकोज आर्टिफिशियल तौर ते लेबोरेटरी में ठाहियो वञे या नेचुरली ॿूटनि मां हासिलु कयो वञे, पर इन जी जोड़जक इहा ई मुक़ररु हूंदी। जॾहिं त मिक्सचर्स, मिलावतूं जेके आहिनि उहे होमोजीनस बि थींदियूं आहिनि त हेट्रोजीनस बि थींदियूं आहिनि। तव्हांखे यादि हूंदो असां पढ़ियो होसीं त हेट्रोजीनस माना डिफरेंट नेचर, ऑयल आहे नॉन पोलर आहे, पाणी आहे पोलर आहे, ॿिन्ही जी डिफरेंट नेचर आहे। इन्हनि शयुनि खे जॾहिं मिलायोसीं त असांखे मिली हेट्रोजीनस कंपोजिशन, डिफरेंट नेचर वारनि शयुनि जी मिलावत। ऐं ॿियो पढ़ियो हुयोसीं होमोजीनस मिक्सचर, यानी सेम नेचर वारनि शयुनि जी मिलावत। मिसाल जे तौर ते पाणी आहे पोलर, उन में लूणु ॻारियोसीं पोलर, हाणे पोलर पाण में मिलिया त होमोजीनस सेम नेचर वारनि शयुनि जी मिलावत असांखे हासिलु थी आहे। त मिलावतूं जेके आहिनि उहे होमोजीनस थींदियूं आहिनि ऐं हेट्रोजीनस पिणु थींदियूं आहिनि। बाक़ी मुरकब ऐं अंसर जेके आहिनि उन्हनि जे लाइ ईअं नथो चई सघिजे त उहे होमोजीनस थींदा आहिनि, ईअं चई सघूं था त मुरकबनि खे फिक्स कंपोजिशन हूंदी आहे ऐं अंसर जेके आहिनि साॻियनि एटमनि जा ठहियल हूंदा आहिनि। इहा आहे त अंसरनि में एज द एटॉमिक नंबर इंक्रीज़िस इन एलिमेंट्स मेल्टिंग पॉइंट्स इंक्रीज़िस। अंसरनि जो पीरियडिक टेबल में जीअं एटमी नंबर वधंदो वेंदो त उन्हनि जी मेल्टिंग पॉइंट पिणु वधंदी वेंदी। हाणे जेकॾहिं तव्हां पीरियडिक टेबल खे रुॻो ईअं सरसरी नज़र विझो तॾहिं बि तव्हांखे हीउ जेको जुमिलो आहे उहो तव्हांखे सही कोन मालूम थींदो। मिसाल जे तौर ते पहिरियों जेको 3 नंबर अंसर आहे उहो आहे लिथियम, उहो हार्ड आहे, पर वरी तव्हां अॻिते वञो त तव्हांखे 7 नंबर ते नाइट्रोजन मिलंदी जेका गैस आहे। हाणे हिकिड़ी हार्ड शइ, सॉलिड शइ जी मेल्टिंग पॉइंट वधीक हूंदी आहे, गैस जी तमामु घटि हूंदी आहे, तंहिंजे करे ही वारो जेको भेट आहे या ही जेका कंपेरिज़न ॾिनल आहे अंसर खे, इहा किताब में दुरुस्त कोन्हे का ॾिनल। मिसाल जे तौर ते असां ग्रुप नंबर 2 जे अंसरनि जी मेल्टिंग पॉइंट था खणूं। ग्रुप में जीअं जीअं हेठि वेंदासीं त एटॉमिक नंबर जेको आहे वधंदो वेंदो। बेरिलियम आहे उनजो एटॉमिक नंबर 4 आहे, ऐं मैग्नीशियम आहे उनजो एटॉमिक नंबर 12 आहे, कैल्शियम जो 20 आहे। ईअं हेठि वेंदासीं त हिननि जो अञा एटॉमिक नंबर वधंदो वेंदो। हेॾे मथे असां मेल्टिंग पॉइंट ॾिनी आहे, ग्राफ ते ॾेखारी आहे कैल्विन में। बेरिलियम जी मेल्टिंग पॉइंट ॾिसो, उहा तक़रीबन 1600 खां कुझु घटि आहे, 1600 कैल्विन ते लॻभॻि। ईअं जेकॾहिं असां थुल्हे खे चऊं त 1600 कैल्विन ते बेरिलियम मेल्ट थींदी आहे, रिझंदी आहे, सॉलिड मां लिक्विड में तब्दील थींदी। मैग्नीशियम वरी जेका आहे उहा 900 ते, वरी कैल्शियम जेका आहे उहा तक़रीबन 1100 ते, ऐं स्ट्रोंशियम जेका आहे उहा वरी 1100 खां हेठि घटि थिए थी। त ॾिसो एटॉमिक नंबर वधण सां मेल्टिंग पॉइंट वधे कोन थी, जे वधे हा त हिन जी घटि हुजे, हिन जी अञा थोरी वधि हुजे, हिन जी अञा वधि हुजे, हिन जी अञा वधि हुजे, अहिड़ो पैटर्न असांखे ॾेखारिया। ईअं वरी जेकॾहिं असां पीरियड नंबर 3 जो मिसाल खणूं, पीरियड में बि ईअं हलण सां
असांजा जेके एटॉमिक नंबर आहिनि उहे वधंदा आहिनि। सोडियम जो 11 आहे, मैग्नीशियम जो 12 आहे, एल्यूमिनियम जो 13 आहे, सिलिकॉन जो 14 आहे, फास्फोरस जो 15, 16, 17 ऐं 11। हाणे ॾिसो हिननि जी मेल्टिंग पॉइंट पिणु जेका आहे उहा सोडियम जी तक़रीबन लॻभॻि जेका आहे सो 400 450 केल्विन आहे, मैग्नीशियम जी जेका आहे उहा 900 केल्विन आहे, ऐं एल्यूमिनियम जी थोरी उन खां थोरी स्लाइटली का वधीक आहे, पर वरी सिलिकॉन जी जेका आहे उहा 1500 खां 1550 केल्विन ताईं आहे। फास्फोरस जी मेल्टिंग पॉइंट किरी थी पवे, तंहिंजे करे असां मेल्टिंग पॉइंट जो पैटर्न ॾिसूं था त उहो एटॉमिक नंबर सां मेल कोन थो खाए। सिधी रीत पाण में ॻंढियल कोन्हे को त एटॉमिक नंबर वधंदो वेंदो त मेल्टिंग पॉइंट बि वधंदी वेंदी। तंहिंजे करे इहो ज़हन में रखो त तव्हांखे मेल्टिंग पॉइंट ॾिसणी आहे त ग्रुप वाइज़ उनजो पैटर्न तव्हांखे ॾिसणो पवंदो ऐं वरी पीरियड वाइज़ उनजो पैटर्न ॾिसणो पवंदो। बाक़ी एटॉमिक नंबर सां मेल्टिंग पॉइंट जो तालुक ईअं कोन्हे को जीअं हिते ॿुधायल आहे। ॿियो आहे कंपाउंड्स हैव शार्प एंड फिक्स्ड मेल्टिंग पॉइंट्स। मुरकबनि जी जेका मेल्टिंग पॉइंट हूंदी आहे उहा शार्प हूंदी आहे ऐं उहा फिक्स हूंदी आहे, मुक़ररु हूंदी आहे। ही शार्प मेल्टिंग पॉइंट जेका आहे उहा सभिनी जी कोन हूंदी आहे। वंडरवाल्स फोर्सिस वारनि मुरकबनि जी घटि में घटि मेल्टिंग पॉइंट हूंदी आहे। डायपोल डायपोल इंटरेक्शन्स जी थोरी वधीक हूंदी आहे। हाइड्रोजन बॉन्डिंग वारा जेके मुरकब आहिनि उन्हनि जी अञा वधीक हूंदी। आयोनिक बॉन्डिंग वारा जेके मुरकब आहिनि जीअं तव्हांजो सोडियम क्लोराइड आहे, जेकी बि मुरकब मेटल ऐं नॉन मेटल मां ठहियल हूंदा आहिनि उन्हनि जी मेल्टिंग पॉइंट तमामु घणी हूंदी आहे। हा, बाक़ी इहो सच आहे त इन्हनि सभिनि जी फिक्स्ड मेल्टिंग पॉइंट हूंदी आहे। मिसाल जे तौर ते बर्फ़ आहे त उनजी मेल्टिंग पॉइंट 0 डिग्री सेंटीग्रेड हूंदी आहे। हाणे उहा बर्फ़ जेका आहे तव्हां लेबोरेटरी में ठाहियो या किथां बि हासिलु कयो, पर उन जी मेल्टिंग पॉइंट जेका आहे उहा 0 डिग्री सेंटीग्रेड फिक्स हूंदी। जॾहिं त मिलावटूं मिक्सचर्स डू नॉट हैव शार्प एंड फिक्स्ड मेल्टिंग पॉइंट्स। मिलावटुनि खे तमामु वॾियूं मेल्टिंग पॉइंट कोन हूंदियूं, न ई उन्हनि जी का मेल्टिंग पॉइंट का फिक्स हूंदी आहे। मिसाल जे तौर ते तव्हां ॾिठो हूंदो त जिते कोहमरी आहे या अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते रोडनि ते बर्फ़ ॼमी वेंदी आहे त उन्हनि जे मथां रहंदो वरी लूण खे हारियो वेंदो आहे, हिकिड़ी मिलावट ठाही वेंदी आहे। हाणे इहो मिलावट लूणु छा कंदो, इन बर्फ़ जो जेको मेल्टिंग पॉइंट आहे उहो 0 डिग्री सेंटीग्रेड खां बि किराए छॾींदो आहे। तंहिंजे करे असांजो जेको आहे सो मिलावट ते इहो आहे त तव्हांजो जेतिरे क़दुरु ॿी शइ तव्हां हुन में मिलायो था त हुनजी मेल्टिंग पॉइंट ते ओतिरो असरु पवंदो वेंदो आहे, उहा मुक़ररु कोन हूंदी। मिलावट में जेके शयूं मिलायो था, इम्प्योरिटीज़ मिलनि थियूं या ॿियूं शयूं मिलनि थियूं, उन जे करे मेल्टिंग पॉइंट जेका आहे उहा कंहिं बि शइ जी मुक़ररु न रहंदी आहे, उहा तब्दील थींदी रहंदी आहे। जेतिरो लूणु वधीक हिन में विझंदासीं ओतिरी मेल्टिंग पॉइंट अञा घटि थी वेंदी आहे। इते असांजा जेके टेबल 1.6 में आंसर मुरकब ऐं मिलावट जे विच में ॾिनल फ़र्क़ु आहिनि उहे पूरा थियनि था। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।